नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं। लाड़काने खां लाड़काने में शादी तकरीब दौरान फायरिंग जो नोटिस 3 ॼणा गिरफ़्तार थी विया आहिनि। लाड़काने जे एसएसपी तरफ़ां नोटिस खां पोइ 3 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जिनाबाग चौक वटि शादी तकरीब दौरान फायरिंग जी वीडियो वायरल थी हुई। हवाई फायरिंग कंदड़ माशूक अलहड़ो, गुलाम मुस्तफ़ा मीरानी ऐं अयाज़ चनो गिरफ़्तार थी विया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। लाड़काने में शादी तकरीब दौरान फायरिंग जो नोटिस 3 ॼणा गिरफ़्तार थी विया आहिनि। लाड़काने जे एसएसपी तरफ़ां नोटिस खां पोइ 3 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो। जिनाबाग चौक वटि शादी तकरीब दौरान फायरिंग जी वीडियो वायरल थी हुई। हवाई फायरिंग कंदड़ माशूक अलहड़ो, गुलाम मुस्तफ़ा मीरानी ऐं अयाज़ चनो गिरफ़्तार थी विया आहिनि। शहर में हवाई फायरिंग करे दहशत पखेड़नि ऐं सुकून फिटाइतड़ खे कॾहिं बि बख़्श न कयो वेंदो। एसएसपी लाड़काने जो अहिड़ो चवणु आहे। वधिक अपडेट्स मालूम कंदासीं। असां राब्तो कयो आहे धरती टीवी जे ब्यूरो चीफ लाड़काणो मुनव्वर सां। जी मुनव्वर, वधीक छा अपडेट्स आहिनि? जी, लाड़काने जे मार्केट थाने जी हद जनाबाग चौक वटि शादी तकरीब में फायरिंग कई वई हुई, जंहिंखां पोइ अहिड़ी वीडियो वायरल थी ऐं वीडियो वायरल थियण खां पोइ एसएसपी लाड़काणो अब्दुल रहीम शिराज़ी इन मामले जो नोटिस वरितो ऐं नोटिस वठण खां पोइ उन थाने ते केस दाख़िल कयो वियो ऐं 3 जवाबदार उन में केस में शामिल किया विया, जंहिंमें गुलाम मुस्तफ़ा मीरानी, माशूक करोड़ो ऐं अयाज़ चनो शामिल आहिनि। जिन खां पोइ पुलिस कार्रवाई करे 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे। एसएसपी अब्दुल रहीम शिराज़ी जो चवणु आहे त लाड़काने शहर में एतिरी हवाई फायरिंग करे दहशत फैलाइण ऐं सुकून फिटाईंदड़नि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो ऐं उन्हनि खे जेको आहे गिरफ़्तार कयो आहे, उन्हनि जे लाइ वधीक उन्हनि ते कानूनी कार्रवाई करे ऐं उन्हनि खे सज़ा ॾिनी वेंदी। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी मुनव्वर तफ़सील ॾियण जे लाइ।